नाज़रीन दानियुनि में ॿांधी खां हमज़ा जमाली जी रिपोर्ट शामिल कंदासीं त पीटीआई चेयरमैन इमरान खान जी आज़ादी लाइ कराची खां निकतल अवामी एक्सप्रेस ट्रेन ज़रिए आज़ादी मार्च ॿांधी रेलवे स्टेशन ते पहुतो। ट्रेन मार्च में पीटीआई जो बैरिस्टर शोएब शाहीन, पीटीआई सिंध जो सदर अली मादिल शेख, जनरल सेक्रेटरी अली पल ऐं ॿिया शामिल हुआ। ट्रेन मार्च ॿांधी रेलवे स्टेशन ते पहुचण दौरान पीटीआई अॻवाननि अख्तर राजपूत, मोहब्बत जमाली, फयाज़ आराई जी अॻवानी में कारकुननि पारां इमरान खान खे आज़ाद कयो जा भरपूर नारा हणंदे गुलनि जी वर्खा करे मार्च अॻवाननि खे अजरकनि, टोपिन जा तोहफ़ा ॾेई भरपूर आजा कई वई। ट्रेन मार्च दौरान मुख़्तसिर ख़िताब कंदे अली मादिल शेख ऐं ॿियनि तहरीक इंसाफ़ जे अॻवाननि चयो आहे त तमामु जल्द इमरान खान आज़ादु थींदो ऐं ईंदड़ हुकूमत तहरीक इंसाफ़ जी हूंदी। सॼो पाकिस्तान तहरीक इंसाफ़ सां गॾु आहे। हीअ हुकूमत कुझु सालनि जी महिमान आहे। हिन हुकूमत आवाम खे महांगाई ॾेई ग़रीबनि जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। ट्रेन मार्च ॿांधी स्टेशन ते मुख़्तसिर स्टॉप करण बाद ट्रेन नवाबशाह ॾांहुं रवानी थी वई।